अमुन वारी धरती ऐं पुरसुकून माग पखियुनि ऐं जानवरनि खे बि वणंदो आहे। घोटकी ज़िले अंदरि अमुन जूं हवाऊं तेज़ नाहिनि लॻियूं, पर अॻूणो एसएसपी मसूद बंगश पारां ज़िले अंदरि अमुन क़ाइम करण खां पोइ राउती जहिड़े कचे में बि अमुन मेलो लॻाए हिकु मिसाल क़ाइम कयो, जंहिंखे हितां जी अवाम अहिड़े अमल खे घणो साराहियो। जनरल एसएसपी मसूद बंगश अमुन मेले जो इफ्तिताह कयो। हिन मेले में केतिरनि ई शख्सियतनि पिण शिरकत कई। मेले में मुख़्तलिफ़ क़िस्म जा पिण स्टॉल लगाया विया ऐं सकाफ़ती रांदि मल जा पिण मुक़ाबला कराया। किथां जा आहियो? गुलाब चौक जा। नालो छा आहे? नालो वलण अलादास। छा करण आयो? इते बस मेले जे लाइ शो जे लाइ आयो आहे। केतिरे अरसे खां इन ऊठ जी पालना कई आहे तव्हां? ऊठ जी नंढा से उतां जो शौक़ आहे। अच्छा, हां। इन केॾो सिंगारियो तो तव्हां जो शौक़ आहे? हां, शौक़ आहे असांजो। हिते मेले में केॾो इन जो करतब ॾेखारींदो? हे अञा बचड़ो आगे असांजा वॾा हुयो न, उहो घुमंदो हुयो, नाच सलाम कंदो हुयो, जे माण्हू ते हाणे वरी उहो खपाए छॾियो अथसि। हे नंढड़ो आहे, वरी उन जी जाइ ते शौक़ु आंदो अथसि अञा हिन सेख। हा, अॻे अॻे न छो आहे, बंगश वारो आहे, अलाह जी महिरबानी आहे। हिते अॻे त माण्हू ई न ईंदो हो हिते। हाणे हिन पासे अमुन आहे, अमुन जो मेलो लॻो आहे। असां हुनजे लाइ आया आहियूं, शुक्रगुज़ार हूं। हा, वठी आया आहियूं इलाही सारा। अॻे हिते माण्हू भव खां ईंदा ई न हुया न। हे कॾहिं त असां हा हिते धड़ेल हुया न, धड़ेल हुया घणा, सिलतू शरबला घणा हुया न अॻे। हा, चाचा अॻे हिते अमन न हुयो, हाणे बंगश साहब महिरबानी आहे हिते अमन छो आहे। जीअं जो आयो आहे त अमन थी वियो आहे। हिते ॾोहारी ख़तमु आहिनि, हर शइ अमन जो मेलो आहे, हर शइ अमन लॻी पई आहे। का शइ न, मेले में ख़ुशी आहे, इलाही रंग लॻा पिया आहिनि, सकून आहे। हाणे ख़ुदा जी महिर, अॻे अहिड़ो त न हूंदो हो न। अॻे त अलाह कंदो हूंदो, बंगश साहब अलाह कंदो, ईअं ई अमन हूंदो, का शइ न हूंदी। ऐसे गुलाब चौक आया तव्हांजो हिते ई ॻोठ आहे? हा, गुलाब चौक ॻोठ आहे। हिते ई बंगश साहब आयो आहे शौक़ वास्ते। जॾहिं पहिरियों आड़ महीने पर आयो, असां उते घुराए, उते उठ आंदोसीं, उते उठ घुमियो। हाणे बि उठ काए आया आहियूं हिते। हिते अमन आहे, न त असां अॻे हिते न अची सघंदा हुआसीं। अमन आहे तॾहिं आया आहियूं साईं, शुक्र आहे रब जो, तॾहिं आया हुआसीं। हा न साईं, न हा, ॾाढो अमन थियो आहे, शुक्र कयो अथसि। तो अॼु ॾिसो आहे न, ग़रीब जी गुरबे जी, हा ग़रीब जी गुरबे जी माने हिकु हे आयो आहे। मेले में तव्हां अची कीअं महसूस था कयो? केतिरी ख़ुशी थिए? हा, ते ख़ुशी ईंदी आहे न मेले में। तॾहिं किथे माना खेंजू बगिलो आहे, खेंजू बगिले जा असां हिते आया आहियूं। अॼु ॿुधी करे हाणे कवां उठ आंदो अथसि माना गाॾी में। अमन अमान कोई ॻाल्हि न आहे। एसपी साहब के अला हयात ईंदो, असांखे हिकु अमन में घुमाईंदो। ॿार वठी घुमण आया आहियूं साईं। हा साईं, अलाह कंदो अमन हूंदो साईं। तो अलाह कंदो ख़तमु थी वेंदा साईं। हिते साईं एसपी साहब अमन करायो आहे, अमन मेला लॻायो अथई। मेलो भलो थी वियो इंशाअल्लाह, अमन सफ़ा करायो अथई। हा, इन इलाइक़े मां आहियूं धाड़े ओझो हिते सफ़ा माण्हू साढ़े पेड़ तो सफ़ा ओझो करायो अथई, सफ़ा पर कम करायो। घोटकी ज़िले जी जेकॾहिं हाणोकी सूरताल ते नज़र विझूं था त ज़िले अंदरि फुरनि, धाड़ुनि, अगवाउनि ऐं चोर बाज़ारी उरूज ते पहुतल आहे। हिन वक़्तु पुलिस वटि जदीद हथियार ऐं बख़्तरबंद गाॾियूं हुजण बावजूदि अमुन जो पखीड़ो उॾामी वियो आहे ऐं पुलिस इंतज़ामिया सभु ख़ैर आहे जो राग आलापे रही आहे। आख़िर घोटकी ज़िले अंदरि कॾहिं अमुन क़ाइम थींदो? कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, मीरपुर माथेलो।